अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। अमेरिका ऐं ईरान विच में जंग वधी ख़त्म थियण में बाक़ी 3 ॾींहं बचिया आहिनि। ॿिन्ही मुल्कनि में हलंदड़ ॻाल्हियुनि दौरान अहम अॻभराईअ जी उमीद। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी सदारत हेठि अहम इजलास। आबनाए हुर्मज़ जे नई सूरत हाल ऐं ईरान सां थींदड़ ॻाल्हियुनि जो जाइज़ो वरितो वियो। अमेरिकी सदर ट्रंप पारां फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं ईरानी अमलदारनि सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल करण जी तस्दीक। अमेरिकी उहिदेदार मूजिबि ईरान सां ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ न थियो त जंग हिकु भेरो ॿीहर शुरू थी सघे थी। सिचुएशन रूम इजलास में नायब सदर जेडी वेंस, वज़ीर ख़ारजा मार्को रूबियो ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि जी बि शिरकत। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त ट्रंप खे उहो हक़ नाहे त हू चवे त ईरान पंहिंजे जोहरी हक़नि मां फ़ाइदो नथो वठी सघे। ईरान कंहिं बि मुल्क ते हमिलो करण जो इरादो नथो रखे। पत्थर जे दौर में मोकिलण वारा बयान दुश्मनीअ जा अज़म ज़ाहिर करे थो। ईरानी सदर अमेरिकी सदर ट्रंप खे पैगाम ॾींदे चयो त ईरान जंग वधाइण नथो चाहियां, न ई वरी असां तकरार शुरू कयो। असां पंहिंजे बचाव जो क़ानूनी ऐं जाइज़ हक़ इस्तेमाल करे रहिया आहियूं। ईरान जे सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो चवणु आहे त पाकिस्तान जे ताज़े टियाकड़े वारे कोशिशुनि बैदि अमेरिका पारां ईरान खे केतिरियूं ई तजवीज़ूं मिलियूं आहिनि। तजवीज़ुनि जो जाइज़ो वठण बैदि बाज़ाब्ता जवाब ॾिनो वेंदो। ईरानी वफ़द जे सरबराह बाकर कालिबाफ चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियुनि में पेशरफ़्त थी आहे, पर अञा बि वॾो फ़ासिलो मौजूदु आहे। अमेरिका जे ईरानी बंदरगाहनि जे नाकाबंदी करणु ॼटको फ़ैसिलो आहे। आबनाए हुर्मुज़ मुकमल तौर ईरान जे कंट्रोल में आहे। सिंध हुकूमत हैदराबाद में 6 MGD वाटर ट्रीटमेंट प्लांटनि लाइ 22 एकड़ ज़मीन जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि हैदराबाद जे पाणी मंसूबनि बाबति अहम इजलास। हैदराबाद में 6 MGD वाटर ट्रीटमेंट प्लांट मंसूबे ते फौरी अमल दरामद जी हिदायत। रथाबंदी ऐं तरक़ियाती खाते खे ट्रीटमेंट प्लांट जो कम तेज़ीअ सां मुकमल करण जो हुकुम। मुराद अली शाह चयो आहे त असांजो मक़सदु समूरनि शहरनि खे पीअण जे पाणी जी सहूलियत फ़राहम करणु आहे। उन मंसूबे सां हैदराबाद में पाणीअ जी खोट ख़त्म थियण में मदद मिलंदी। पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गड़े सां बरसात। खैबर पख्तूनख्वा जे सवात, करक, मालाकुंड, एबटाबाद ऐं मानसेरा में तेज़ बरसात। गिलियात ऐं नारान वादीअ में बर्फ़बारी। नीलम वादीअ में लैंडस्लाइडिंग सबबि शेख वीला पॉइंट जो मुख्य हाईवे बंदि थियण सबबि 20 खां वधीक सयाहनि जूं गाॾियूं फासी पयूं। बलूचिस्तान में ज़ियारत वादी, टूबा अचकज़ई ऐं टूबा ककरी जे मथिएं इलाइक़नि में बरसात सबबि कोहिस्तान लाची नाला वटि लैंडस्लाइडिंग सबबि कराकरम हाईवे बंदि। मौसमियात खाते मुल्क जे मथांनि इलाइक़नि में बरसात जी अकथी करे छॾी।